अस्सलामुअलैकुम नाज़रीन, शागिर्द इत्तेहाद सकड़ गवर्नमेंट बॉयज़ डिग्री कॉलेज जा शागिर्द धारियन के डोमिसाइल ॾियण खिलाफ़ सरापा एहतजाज आहिनि ऐं एहतजाज करे रहिया आहिनि। अचो त साण ॻाल्हि ॿोल था कयूं। अॼु सकड़ तहलके में डिग्री कॉलेज जे शागिर्दनि नौजवाननि जेको आहे सो ही मुज़ाहिरो कढायो आहे ऐं उन मुज़ाहिरे में ही वाज़े चिट्टो जेको सो मौक़िफ़ हुनजो आहे त सिंध अंदरि मुसलसल जेकी नाजाइज़ी हले पई, सिंध अंदरि जेको सो जाली डोमिसाइल ठाहे करे सिंध जे सीटुनि ते मुसलसल सीटुनि ते धारिया क़ाबिज़ थी रहिया आहिनि ऐं सिंधी नौजवान हज़ारनि जे तइदाद में मुसलसल सालनि जा हर साल यूनिवर्सिटी मां पास आउट कनि था ऐं हू नौकरियुनि जे लाइ परेशान आहिनि। तव्हां ॾिठो हूंदो सिंध में बेरोज़गारी ऐं कराची शहर अंदरि, हैदराबाद अंदरि जेके सिंध जा वॾा शहर आहिनि उन में दादागिरी तौरु हिन जी अपॉइंटमेंट करे ऐं जाली डोमिसाइल ठाहे विया आहिनि। हिन हुकूमत खे इहो ॾिसणु खपे त सिंधी जाॻिया आहिनि ऐं शागिर्दनि कल्ह जे ट्वीट में तव्हां सभिनी जे साम्हूं वाज़े कयो आहे ऐं दुनिया जे अॻियां रखियो आहे त असां 10,14,00,000 ट्वीट करे ऐं वाज़े करे चुका आहियूं त असां सुतल न आहियूं, असां जाॻिया आहियूं, पर असांजे हक़ ते धाड़ो हयो वियो आहे। इन करे वधीक जेकॾहिं सिंध जा इहे डोमिसाइल जाली डोमिसाइल जेकॾहिं कैंसल न कया विया त ॿी सूरत में सॼी सिंध खे असीं लाक कंदासूं, सिंध जे रस्तनि ते ईंदासूं, शागिर्द जदोजहद अॻियां ईंदी ऐं असांजा सीनियर कोम्प्रेस अॻुवाण अॻियां ईंदा। असीं वाज़े जेको चिट्टो तव्हांखे इहो पंहिंजो पैगाम ॾियूं था। कुझु वक़्त खां वठी डोमिसाइल जो इशू हली रहियो आहे। अव्हांखे मालूम हूंदो त ही जेका 70 साल खां सिंध में हुकूमत करे रही आहे उन डोमिसाइल ते पंजाब मां आणे करे सेनेटर बि हितां मुंतख़ब कयो ऐं तव्हांखे इहो ॿुधाइणु चाहियां त ज़िले जा जेके बाला ऑफिसर आहिनि तक़रीबन ॿियनि सूबनि सां तालुक़ रखनि था ऐं हितां जेके नौजवान डिग्रियूं खणियो ऐं वीचारा एहतजाज करे रहिया आहिनि ऐं डिग्रियूं खणियो ऐं उन्हनि जो को दाज़ रसी थिए नथो, बल्कि ॿियनि सूबनि खां अची करे सिंध जे हक़नि ते धाड़ा हणनि था वञनि। अॼु 10 लख नौजवान सिंधी जेके आहिनि रोडनि ते आहिनि त ही जेका मौजूदा सिंध जी हुकूमत आहे उनखे कुझु बि ॿुधण लाइ तयारु न आहिनि। ऐं यादि रखो वक़्तु आयो ही नौजवाननि सां गॾु इंशाअल्लाह ताला असां इनकलाब बर्पा थी चुको आहे। जमीयत उलमा इस्लाम अव्हांखे मालूम आहे हमेशह सिंध जे हुकूक जे लाइ जिदोजहद कई आहे। उहा जिदोजहद रोडनि जी हुजे, जेकर बाला ऐवान ताईं जेकर अल्लामा शहीद डॉक्टर ख़ालिद मुस्तफ़ा ऐवान बाला ताईं बि सिंध जे हुकूक लाइ जिदोजहद कई। अॼु नौजवाननि सां इहो अज़म थो कयां त जमीयत उलमा इस्लाम ज़िले नवाब शाह जी सदर जे हिसे सां इंशाअल्लाह ताला सिंध जा हुकूक डोमिसाइल जे हवाले सां जेको इशू हूंदो इंशाअल्लाह असीं तव्हां गॾु आहियूं। वक़्तु ईंदो त इन्हनि हुकुमराननि खे ऐवाननि मां कढी करे इंशाअल्लाह ॿाहिरि छॾाईंदासूं। शौर सिंध जो नौजवान मुसलसल निकिरी चुको आहे। असां हाणे माठ करे न वेंदासीं, किथे बि सिंध जे हक़नि जी ॻाल्हि थींदी असां नौजवान निकिरी चुका आहियूं। नौजवान भागी आहे अॼु जो, असां हर नौजवान सां गॾु आहियूं ऐं जेके जाली डोमिसाइल हिननि खे रद्द कयो वञे महिरबानी करे। एहतजाज आहे असां शागिर्दनि गवर्नमेंट बॉयज़ डिग्री कॉलेज जे तरफ़ां मुनक़िद कयो वियो ऐं इन में असां जेको आहे सो कुझु दोस्तनि खे इनवाइट बि कयो त जीअं असांजो भरपूर नमूने सां साथ न वञे। सभई आया, उन्हनि जूं तक लख महिरबानियूं। ऐं जीअं त जेको अॼोको असांजो एहतजाज आहे उन्हनि जाली डोमिसाइलनि जे ख़िलाफ़ु आहे जेके माण्हू ॿाहिरियुनि सूबनि मां अची असांजे वॾियुनि वॾियुनि पोस्टुनि ते मतिलबु के अपॉइंटमेंट थियनि था ऐं असांजे जेके शागिर्द नौजवान आहिनि जेके यूनिवर्सिटी मां पास आउट करण खां पोइ बि वांदा ईअं पिया था फिरनि त उन लाइ असां सख़्तु लफ़्ज़नि में मुखालिफ़त कयूं था गवर्नमेंट जी त हीअ जेके जाली डोमिसाइल्स आहिनि उन्हनि खे कैंसिल कयो वञे ऐं उन्हनि सभिनी जॻहियुनि ते असांजा जेके नौजवान बेरोज़गार ईअं फिरनि था पिया उन्हनि खे अपॉइंटमेंट ॾिनी वञे त जीअं असांजी सिंध जेका आहे ख़ुशहाल थी सघे। ऐं त असांजो ई शौर जाली
जाली डोमिसाइल के रद्द करे चुको आहे। राति जो ट्विटर ट्रेंड ते 10 लाख का प्लस थियो ट्वीट, वो शऊर असांजे हिन डोमिसाइल जाली के रद्द करे चुको आहे। असां हुकूमत के भी इहो था चऊं त तव्हां बि हिन डोमिसाइल के कैंसिल करे रद्द करे ऐं हितां पंजाबी धारिया कढो ऐं डोमिसाइलनि खे न ॾियो। जीअं त असांजो ही शऊर ऐं शागिर्द अॼु सरापा एहतजाज आहिनि, सुभाणे बि एहतजाज जारी रखंदा जे डोमिसाइल जारी न थियो। A4 JD न्यूज़ में फिलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो A4 JD न्यूज़।